मां आजाद थियां रईस वटां तो ने रईस आका चयुसि अंत अखी तू मुंहिंजो भाउ ई बस तू आज़ादी दुनिया में चई चौथी दुआ ही घुरायमि त दुआ घुर त अल्लाह मूंखे बि बख़्शे मुआरे रईस खे बि बख़्शे जेके उते मजलिस में वेठा उन्हनि खे बि बख़्शे तो उन रईस जे अखियुनि मां पाणी वही आयो चई यार जेकॾहिं इहो मुंहिंजे वस में हुजे हा त मां कयां हा पर बख़्शण मुंहिंजे वस में न आहे बख़्शण अल्लाह जे वस में तो रईसो सरदात जो निंड में सुतो पियो हुयो रब जी ज़ियारत नसीब थियसि अल्लाह साईं फरमाए से मुंहिंजा बाना जेको तुंहिंजे वस में हुयो उहो तो कयो जेको तुंहिंजे वस में हुयो उहो तो कयो हाणे बख़्शण मुंहिंजे वस में हा मां तोखे बि बख़्शुमि तुंहिंजे बाने खे बि बख़्शुमि त मजलिस वारनि खे बि बख़्शुमि माण्हू जेको अलाह जे नाले ते ॾींदो आहे त ओतिरो ई वरी मिली वेंदो आहे ईद जो ॾींहुं हुयो तो नबी साईं वञनि पिया ईद पढ़ाइण जे तमाशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी साईं जे जुब्बे मुबारक खे चंबड़ी पई फरमाई छा आहे आशा अमा आशा कयो अल्लाह जा रसूल साईं असांजे घर में त महीननि जा महीना बाहि कान बरंदी आहे पर असां त बुख ते वक़्तु गुज़ारींदा आहियूं टे ॾींहं मानी कोन खाईंदा आहियूं पर अॼु साईं ईद जो ॾींहुं आहे ईद जे ॾींहुं तव्हांजे दरवाज़े ते मिस्कीन बि ईंदा गरीब बि ईंदा मुहताज बि ईंदा साहिल बि ईंदा ऐं अव्हां जे दरवाज़े तूं ख़ाली मोटी वञनि इहो असांजे लाइ मुनासिब कोन्हे को सोना एतिरो त ॾेई वञो जो को गरीब को मिस्कीन अव्हां जे दरवाज़े ते अची त असां उनखे ख़ाली त न मोटायूं नबी साईं जे अखियुनि मां पाणी वही आयो पाण फरमाया आशा अल्लाहु यरज़ुकुहुम व इयाना आशा अल्लाह असांखे बि ॾींदो त उन्हनि खे बि ॾींदो अल्लाह असांखे बि कोन छॾींदो उन्हनि ग़रीबनि खे बि कोन छॾींदो नबी साईं इहे लफ़्ज़ चई करे हलिया विया ईदगाह ईद नमाज़ पढ़ाए जॾहिं वापसि मोटिया त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरवाज़े वटां किन गरीबनि जे मथनि ते अटे जूं भरियूं हल किन जे कुल्हनि ते टीन जा दॿा हल किन जे कुल्हनि ते माखी जूं मछलियूं हल के चांवरनि जूं भरियूं बदियूं था वञनि पिया के पैसा खयूं था वञनि पिया रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं घर आया मां आशा खे फरमायूं आशा सवेल त तूं चई पई का शइ कान्हे का अॼु त ई भरियूं ॿधी करे अल्लाह जे रस्ते में थी पई ॾी किथों माल आयो अमा आशा कयो सुना हिकिड़ो तव्हांजो मुरीद हिकिड़ो तव्हांजो सहाबी तव्हांजो न्याणो उस्मान ज़ुन्नुरैन केतिरा उठ अटे जा बि ॾेई वियो केतिरा उठ माखीअ जी मछलियुनि जा बि ॾेई वियो केतिरा उठ गिह जे टीननि जा बि ॾेई वियो साईं 10,000 दीनार रोकड़ पैसा बि ॾेई वियो 500 पारू 500 बकर जेके हुया गोश्त जा उहे बि ॾेई वियो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो भलाई उहो तोखे अकेलीअ खे ॾेई वियो आहे ॿियनि जी बि कुझु सार लधी अथई या न अमा आशा फरमायो साईं जेके बि तव्हांजा हरम आहिनि सभिनी जे घरनि में एतिरो एतिरो माल ॾेई वियो एॾी सखा हुई असां मुस्लमान ऐं अॼु ई ज़कात जो महीनो आहे त ज़कात बि पूरी था कुरान मजीद में अल्लाह से फरमा यौम युहमा अलैया फी नार जहन्नम फतुक्वा बिहा जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम हाज़ा मा कनज़्तुम लिअन्फुसिकुम फज़ूकू मा कुंतुम तकनिज़ून अल्लाह से फरमायो जन माल गॾु कया उन्हनि मालनि जी ज़कात अदा कान कयूं क़यामत जो ॾींहुं थींदो उन्हनि मालनि खे
बाह जहन्नम जी बाह सां तपयो वेंदो पोइ माल उन्हनि जे पेशाननि खे बि ॾंबियो वेंदो उन्हनि जे पुठनि खे बि ॾंबियो वेंदो उन्हनि जे पासनि खे बि ॾंबियो वेंदो क़ुरान तो फरमाए अल्लाह सां फरमाइनि फज़ूकू मा कुंतुम तकनिज़ून ही तव्हांजो उहो माल आहे जेको तव्हां माल गॾु करे आयो मुंहिंजे रस्ते में तव्हां ख़र्च न कयो अॼु हुन जी इहा सज़ा हज़रत साईं ताज मोहम्मद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैहि हिकिड़ो वाक़ियो ॿुधाईंदा साईं जन वटि हिकिड़ो मुरीदो साईं जन जो पोइ ॿ आङुरियूं जेके इहे हमेशह वात में विझी वरी कढे वरी वात में विझी वरी साईं जन फरमायसि पुट ही छा आहे पोइ रोई ॾिनई चई साईं हिन जो हिकिड़ो अजीब वाक़ियो आहे पोइ साईं जन खे वाक़ियो बयान करे ॿुधाई चई साईं रस्ते में हिकिड़ो नाबीन हूंदो हो पिनंदो हुयो पोइ शाम जो जेके बि पैसा मिलंदा हुयसि पोइ उते भरिसां हिकु वण हुयो उन वण जो खॾ खोटे उन में पूरे वरी मथां पेशाब करे छॾींदो हो पोइ हिकु दफ़े जो मां उनखे ॾिठुमि त मूंखे पैसनि जी ज़रूरत पई मां वञी उहे पैसा खयां त जॾहिं ॿिए ॾींहं जो नाबीन उन जाइ ते आयो त खॾ खोटी पई पैसा जो हुया ई कोन त हो अंधो उन सदमे में मरी वियो पैसनि जो हेतिरा पैसा जो ॾिठे खॼी आहे त इन सदमे में मरी वियो पोइ उनखे जो पूरे आया 2-3 महीननि खां पोइ मूंखे अची अलाह जो ख़ौफ़ थियो विङाइने नाबीने जा पैसा खयां पोइ हुनजी क़बर खोटे उहे जेके बि हुन जा पैसा खयां उहे वञी क़बर में रखी आयुसि क़बर पूरे वरी वापसि आयुसि 2-3 महीननि खां पोइ वरी मूंखे पैसनि जी ज़रूरत पई पैसा मिलनि ई कोन पिया मां चयो हाणे हिन अंधे जी क़बर खोटाए पैसा खणी वरी ॾेई सो वरी चई साईं वञी मां हुनजी क़बर जो खोटियमि वञी हुनजे सामीअ ते पहुतुसि त जेके पैसा मां क़बर में रखिया हुया उहे सभु पैसा उन नाबीने जे बदन ते टिड़िया पखड़िया पिया हुआ पोइ साईं जन वटि रोए बि पियो चए पियो साईं पोइ जीअं जो मां 2 आङुरुनि सां उन पैसे खे हथ लाथुमि त उन्हनि 2 आङुरुनि में पैसे में एॾी बाह हुई जो 2 आङुरूं सड़ी वई चई साईं जेसि ताईं मां वात में नथो विझां तेसि ताईं मूंखे आराम ई नथो अचे मुसलमानो जेको माल माण्हू ईअं गॾु करे वेंदो जंहिंजी ज़कात अदा न कंदो उनजो इहो अज़ाब दुनिया में ई अलाह ॾेखारे इन जे करे क़ुरान मजीद में अल्लाह साईं फरमायो वला यहसबन अल्लज़ीन यबखलून बिमा आताहुमुल्लाह मिन फज़लिही हुवा खैरन लहुम बल हुवा शर्रुन लहुम सयुतब्बकून मा बखिलू बिही यौमल क़ियामह वलिल्लाहि मीरासुस समावाति वल अर्ज़ वल्लाहु बिमा तामलून खबीर अल्लाह साईं फरमा जेके पंहिंजे मालनि खे गॾु करे बखील आहे पई कंजूस आहे कयूं ज़कात सदकात खैरात अदा न कयूं कुरान तो फरमा सयुतब्बकून मा बखिलू बिही यौमल क़ियामह जेको माल दुनिया में गॾु करे उहो माल क़यामत जे ॾींहुं नाग जी सूरत बनाए करे उन्हनि जी गिचीअ में पारायो वेंदो पोइ नाग बि उन्हनि खे बारे ॾंगींदो उन्हनि खे चवंदो अन मालुक मां तुंहिंजो हो माल आहीं अन कंज़ुक मां तुंहिंजो खज़ानो आहे जेको तूं खज़ानो दुनिया में गॾु करे आहीं जंहिंजी तो ज़कात अदा न कई महिरबानी कयो ई ज़कात जो महीनो आहे जेतिरो माल आहे मौली साहब को मसलो पुछी करे उहा ज़कात ॾियो वॾो भार ऐं ख़ुसूसन वरी असांजे अधनि भेनरुनि में सोन हूंदो आहे 7.5 तोला जेकर सोन उन्हनि वटि आहे त उन सोन जी ज़कात थींदी जेकर इन सोन जी ज़कात अदा न कयूं त क़यामत जे ॾींहुं सोन जहन्नम जी बाहि में तपाए करे ॾबियो ईंदो इन्हनि मायुनि खे तंहिंजे करे उन सोन जी क़ीमत करे पोइ 1000 ते 25 रुपया ज़कात
फराज रिकॉर्डिंग कंपनी में खुश आमदीद। अगर कंहिं भी दोस्त के पोस्ट के ज़रिए मेमोरी कार्ड घुराइणो हुजे उन लाइ भी राब्तो कंदा। उन खां अलावा असां टेप वारी कैसेट के भी मेमोरी कार्ड में तब्दील करे ॾींदा आहियूं। मोबाइल नंबर 030034000507।